THN न्यूज़। नाज़रीन, वगण खां ख़बर शामिल कयूं था त वगण टाउन में बल्दियाती इलेक्शन जे हवाले सां अवामी इतिहाद पारां शहरनि ऐं समाजी अॻुवाणनि सां मुलाक़ातुनि जो सिलसिलो तेज़। हर वार्ड ते उम्मीदवार बीहारण समेत गॾियल जदोजहद करण जो ऐलान। पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार परेशानीअ जो शिकार। उन सिलसिले में अवामी इतिहाद जे अॻुवाणनि कामरेड गुलाम हुसैन मुगेरी, सेठ ज़ुल्फ़कार वगण, जिब्रान खान कलोड़ो, मुमताज़ वगण, अयूब सूमरो, मुख्तियार वगण ऐं गुलाब वगण ॿुधायो त वगण टाउन जे हर वार्ड ते पीपल्स पार्टीअ सां भरपूर मुक़ाबिलो कयो वेंदो। खेनि टफ टाइम ॾियण लाइ मज़बूत उम्मीदवार आंदा विया आहिनि। असीं हर ज़ुल्म ख़िलाफ़ गॾियल जदोजहद जो ऐलान करियूं था। उन लाइ शहरी असांजो साथ ॾेई असांखे कामयाबु कनि। खेनि बुनियादी मसइला, पीअण जे मिठे पाणी, लाइब्रेरी, नौजवाननि लाइ प्ले ग्राउंड, स्ट्रीट लाइटनि समेत तरक़ियाती कम कराए ॾिना वेंदा। हुननि वधीक चयो त मुसलसिल हितां पीपल्स पार्टीअ जा उम्मीदवार खटी विया आहिनि, पर उन्हनि बजेटूं हड़प कयूं, शहर जा मसइला हल न करे सघिया। असीं अवाम जी ख़िदमत ते यकीन रखूं था, अवाम सां राब्ते में आहियूं।